हिकड़ी औरत मदीने वाले साईं जे खिदमत में आई। या रसूल अल्लाह, अलकमा तव्हांजो असहाबी आ, सकरात ॾाढी ॾुखी अथसि, साह नथो निकिरेस। वल्तफ़त साक़ बिसाक़, पिनियूं हिक ॿिए में वटबियूं। हिकड़ी सट सकरात जी 360 तलवारुनि जा वार कजन, एतिरो ईज़ा न ईंदो जहिड़ी सकरात जी सट दर्दनाक हूंदी आहे। या रसूल अल्लाह, साह नथो निकिरेस, ॾाढो दर्द में, तकलीफ़ में, करब में आ। साईं फरमायो त मां अलकमा तुंहिंजो छा थींदो आहे? या रसूल अल्लाह, मुंहिंजो मुड़सु आहे। साईं फरमायो त अलकमा जो अबू अमड़ जेरा आहे। हा या रसूल अल्लाह, पीउ गुज़ारे वियो, अमड़ जेरी आहे। साईं फरमायो अमड़ खे आणियो। माई आई। साईं फरमायो त मां अलकमा ते राज़ी आहीं या नाराज़? मां चवण लॻी, या रसूल अल्लाह, मां नाराज़ आहियां। अलकमा ज़ाल जो चयो मञंदो आहे, मूं अमड़ जी दिलि ॾुखाईंदो आहे। साईं फरमायो भला हाणे बख़्शीस। या रसूल अल्लाह, दिलि माफ़ी न थी। साईं फरमायो मोटी वई। माई वापसि वई आहे। मदीने वारे साईं हुकुम ॾिनो, सुकल काठियुनि जो ढेर गॾु कयो। सुकल काठियुनि जो अंबार गॾु करे उनखे बाहि ॾियो। जेॾीमहिल बाहि जी चिखा मची वञे, पोइ अलकमा खे खणी उन बाहि में उछलायो। जिते अमड़ नाराज़ आहे, उनजो फ़ैसिलो माई हो थो कयां। जेॾीमहिल रसूल करीम जो हुकुम मिलियो आहे, उनजे अलकमा जे वजूद के खणी बाहि ॾे वञण लॻा। के माण्हू वञी अमड़ खे ॿुधायो, अम्मा तुंहिंजे बच्चे जे लाइ रसूल करीम ही फ़ैसिलो कयो आहे। माई खे जुती पाइण यादि न रही आहे। ड्रोड़ंदी आई, रोंदी आई, या रसूल अल्लाह, मुंहिंजे बच्चे खे बाहि में न विझजो। किथे मां इहो ॾुख सही सघंदसि? या रसूल अल्लाह, मुझे बच्चे के बाहि में न उछलाइजो। मुंहिंजा दोस्तो, साईं फरमाईंदा पोइ माफ़ करीस। जेॾीमहिल अलकमा के अमड़ माफ़ी ॾिनी आहे त ज़बान ते कलमो जारी थी वियो, आसानी सां दम परवाज़ थी वियो। अबे ऐं अमड़ जो कयो एतिराम, कयो तने जी खिदमत सुबह तोड़े शाम। अबे ऐं अमड़ जो, अबे ऐं अमड़ जो कयो एतिराम, कयो तने जी खिदमत सुबह तोड़े शाम। सल्लल्लाहु अलैहि